नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त में फेसगंज में खबर ॾींदा हलो। फेसगंज लग अली नवाज़ वाज आबादगारन जो वलीदात खासकेली इरशाद खासकेली राजन खासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में SDO एरिकेशन अब्दुल गनी शर खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो करे छिती नारेबाज़ी कई वई। इन हवाले से वधीक ॿुधाए रहियो आहे फेसगंज में अवामी न्यूज़ रिपोर्टर शाहिद चांग पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं अली नवाज़ वाह ते। हिते खातेदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। कोर्स जेके ताक़त वारा माण्हू आहिनि, सैयद गुलाम हुसैन शाह, वकार शाह, नज़ीर आराई जा पुट, उन्हनि रुशवा ॾेई असांजो वाटर जेको सरकारी हो उहो ख़तमु करे छॾियऊं। हुननि खे पंहिंजूं ॿ लूलियूं ॾिनियूं अथनि। नज़ीर आराई जे पुटनि खे नओं वाटर असांजे वाटर में ॾिनो अथनि ऐं वकार शाह साईं गुलाम हुसैन शाह खे उन्हनि खे बि असांजे वाटर मां ई वाह मां नवां लूल हणी उन्हनि खे ॾिनो अथई। असांजो वाटर गैराबाद करे छॾियो अथनि। हाणे असांखे चवनि था त तव्हां वञी मथां पाणी वहो पुछड़ी वारा 2 वाटर छॾे 3 ते वञी वहो। असांजी बनी आहे इन में पुछड़ीअ में। हाणे जेको सैयदनि वारी लूली निकिती आहे वाटर, असांजो अर्ज़ु आहे त असांखे पाणी इन मां मिले। असांजो पाणी 12 एल ते चढ़ियल हुयो जेको असां ट्रांसफ़र कराए। मुंहिंजो नालो मंज़ूर अली आहे। मुंहिंजी ज़मीन 12 DL ते चढ़ी आहे जेको शाह वकार शाह गुलाम हुसैन शाह वारनि वाटर नओं करायो आहे। नूल हणायो, उन मां नओं करायो वाटर वियो आहे। उन ते मूंखे 8 साल पाणी नथा ॾियनि ऐं असर सूकारा माण्हू न। इहा वजह इन करे आहे त ही ग़रीब आहे, मिसकिन आहे, हिन खे पाणी न ॾींदासीं, हिन जी ज़मीन गैराबाद थींदी त ही लॾे वञे। इहा ज़मीन असां मुल वठी पंहिंजे कब्ज़े में कयूं। घणी रिश्वत तलब कई वई आहे असां खां जेको आहे सो रिश्वत तलब कई वई आहे। हाणे छा मुतालबो आहे? हाणे असांजो मुतालबो आहे त असांखे नए वाटर ते पाणी ॾिनो वञे ऐं उन ते ज़मीन मुंहिंजी नए वाटर ते चढ़ियल बि आहे, 6 लिस्ट बि ठहियलु आहे, पर पाणी ॾियणु छा नथा चाहिनि ऐं मूंखे मजबूर कयो वियो आहे। 100 खन एकड़ आहे तो ही पाणी ॾियणु चाहिनि नथा। नवां वाटर कढिया अथनि। असांजो पुराणो वाटर आहे उहो असांजो पचे नथो, गैराबाद थी वियो आहे। हिननि जी इहा मर्ज़ी आहे त ही ज़मीनूं खपाइनि, असां वठूं, हिननि खे अहिड़ा ॾुख ॾियूं। अहिड़ा असां अपीलूं कयूं आहिनि एरिकेशन ऑफिसरनि खे। असांखे को बि कोन थो ॿुधे। घणी रिश्वत तलब कई वई आहे खातेदारनि खां? 2 लख साईं। 2 लख रुपया जी। हाणे तव्हां छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त नए वाटर में असांखे पाणी मिले आबादगारनि खे। जी नाज़रीन, तव्हां खातेदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणो हुयो त जेको SDO आहे फैज़गंज गनी शर, उहो असांखां ॻरी रिश्वत तलब करे रहियो आहे ऐं असांजा जेके हक़ी वाटर आहिनि उहे बंदि करणु थो चाहे। ऐं हिननि मुतालबो कयो आहे बस वारनि खां त असांजो जेको हक़ी वाटर आहे उहे खोलिया वञनि ऐं असांखे पाणी पुॼायो वञे। कैमरा टीम सां गॾु शाहिद चांग, अवामी न्यूज़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।